समारोह में न्यू फास्ट जुजू एलिमेंट्री पब्लिक स्कूल में रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो वियो। समारोह लॻल लूलामूरी में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हलंदड़ न्यू फास्ट जुजू एलिमेंट्री पब्लिक स्कूल तालका समारोह ज़िला उमरकोट में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे एतमाम हेठ रांदियुनि जो हफ़्तो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। रांदियुनि जे हफ़्ते दौरान स्कूल जे शागिर्दनि वॾे जोश ऐं जज़्बे सां मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिस्सो वरितो, जिन में क्रिकेट, रीक्टर, म्यूज़िकल चेयर्स, रसाकशी, चमचो बिलोर, रस्से टुपण, दौड़ण जा मुक़ाबला ऐं ॿियूं मक़ामी रांदियूं शामिल हुयूं। मुक़ाबला ॾिसंदड़नि लाइ पिणु दिलचस्प ऐं विंदराईंदा रहिया। उन मौक़े ते हेड मास्टर लालचंद महाराज, स्कूल एडमिन नूर मोहम्मद कासकेली ऐं ॿियनि उस्तादनि ख़िताब कंदे चयो त रांदियुनि सां शागिर्दनि जो ज़हनी ऐं जिस्मानी सलाहियतुनि में वाधारो थिए थो। गॾोगॾु नज़म ओ ज़ब्त, टीम वर्क ऐं ख़ुदि एतमादी जहिड़ियूं खूबियूं पिणु पैदा थियनि थियूं। हुननि वधीक चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन जी अहिड़ियुनि सरगर्मियुनि सां शागिर्दनि जी हिमत अफ़ज़ाई थिए थी ऐं तइलीम सां गॾु सिहतमंद सरगर्मियुनि खे हथी मिले थी। रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ मीरपुर ख़ास।